नाज़रीन, बुलड़ी शाह करीम खां रिपोर्ट अली ॾिनो रिंद। बुलड़ी शाह करीम में अवामी एहतजाज बावजूद ज़ेर तामीर वाटर सप्लाई टांकी ट्रोड़ ऐं टंडे मोहम्मद ख़ान ज़िले में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे गैरफ़ाल 8 रिथान जे नाले ते करोड़ें रुपयनि जे मुबैना करप्शन ख़िलाफ़ मक़ामी शहरी समाजी अॻवान सलीमुल्लाह शेख हाई कोर्ट हैदराबाद बेंच में पटीशन दाख़िल कराए छॾी आहे। सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जे काउंसलर ऐं लेखक ओस्मान पंवर न्यू मेहराण खे ॿुधायो आहे त आइनी पटीशन जी पैरवी क़ानूनदान शाहज़ेल मेमन करे रहियो आहे। पटीशन में सलीमुल्लाह शेख मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त टंडे मोहम्मद ख़ान ज़िले में पीअण जे पाणी लाइ क़ाइमु कयल वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज सिस्टम रिथाउनि वरहनि खां गैरफ़ाल पयल आहिनि, जिन जे नाले ते पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते में करोड़ें रुपयनि जा फंड जारी थींदा रहिया आहिनि। पटीशन में मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे त तालुक़े बुलड़ी शाह करीम में ज़ेर तामीर वाटर सप्लाई टांकी खे गैरक़ानूनी तौर ते टोड़े क़ीमती लोह विकिरो कयो वियो आहे। बुलड़ी समेत मुख़्तलिफ़ स्कीमनि जूं 4 दीवारियूं पिणु ड्राहे सरकारी एराज़ी ते गैरक़ानूनी अदावतूं कयूं वियूं आहिनि। पटीशन में इस्तदा कई वई आहे त ज़िले टंडे मोहम्मद ख़ान में बुलड़ी शाह करीम झनहाण सूमरो झंग कातियार सईद ख़ान लुंड शेख भरकियो मोया टंडो ग़ुलाम हैदर टंडो मोहम्मद ख़ान लाखाट रोड ते रशीदाणी रूरल वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज स्कीमनि जे हवाले सां जुडिशल इंक्वायरी कराई वञे।